लिलमुमिनीन वन्नार लिलमुनाफिकीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन वलनतु दाइमतु अला आदाहिम अजमईन यौमिन हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मन अहब्ब हुसैना फ़क़द अहब्बनी सल्लल्लाहु मुहम्मद अलैहि जो सदके तमाम जो तितर कबूल मंजूर फरमाए बानिया जो तर नजर नियाज सान मुसाफिर शाम सदके अल्लाह से कबूल मंजूर फरमाए मजलिस सवाब नजर नियाज सवाब फातिह दुरूद सवाब शफाई हमजा हमदे बुजुर्गान के रूह को बख्शे वाले दर्जात उन्नत अता फरमाए औलाद के नेक साले फरमाए हक चवण जी बुझण जी समझण जी कबूल करण जी हक ते अमल करण जी समझण खां बाद ज़िद न करण जी हक ते माणण जी तौफ़ीक़ अता गॾिजी सलवात पढ़ो ज़मानो अजीब थी वियो आहे लिखियल बदमाश ग़ाइब थिया अगे चवंदा हुआसीं इनकार कंदा हुआ हाणे ज़ाहिर थी पिया आहिनि ऐं आम ॻोठनि में न मर्कज़ इस्लामाबाद में हिकिड़ो मौक़े थो त यज़ीद हज़रत बि ऐं रहमतुल्लाह अलैह अॼु जेके मां खोले खोले अॼु तव्हां सां कोशिशि कयां जेके दाना बचा जेके पुटा सुभान अल्लाह अज़ीज़ो हिकिड़ो जुमिलो कन खोले दुनिया ॿुधे असां सभिनि जो एहतराम करे सघूं था कातिलनि जो न बेदार थियो बेदार सब जो एहतराम थी सके थो कातिलनि जो न असां पंहिंजनि जे कातिलनि खे माफ़ करे सघूं था हुसैन जे कातिल खे न हा असांजे चौथे इमाम असांखे सबक़ ॾिनो आहे तवजो सां ॿुधो मौला फरमाईंदा असांजे मुहिब सां कर प्यार भली तुंहिंजे पीउ जो कातिल हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह थकियल आहियो सॼो ज़री आहे ॿ टे मिंट मां पढ़ंदुसि वधीक न जलसा इहे ड्रिघा न पढ़बा आहिनि उहो मूंखे ख़बर त केतिरो पढ़ियो आहे अख़बार इलाही पढ़िया आहिनि मौला फरमाईंदा असांजे मुहिब सां प्यार कर भली तुंहिंजे पीउ जो कातिल हुजे असांजे दुश्मन खां नफ़रत ऐं हुन ते लानत कर भली तुंहिंजो पीउ हुजे भली तुंहिंजो पीउ सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे हैदरी ऐं आम जो न आहे वॾो इमाम मसइलो हल कयो आहे त ज़ात मुराद महबूब न आहे ख़ानदान महबूब न आहे अगरि को प्यारो आहे त दर ज़हरा थी करे ऐं कंहिंखां नफ़रत आहे बाक़ी माण्हू खे या मोकल आहे त कातिल सां प्यार करे या मक़तूल सां ज़ालिम सां प्यार करे या मज़लूम सां पर इमाम मसइलो हल करे छॾियो असांजो उहो सदाए जेको असांजे कातिल ते लानत करे जॾहिं पीउ ते लानत करे सघूं था असां जो बाबो असांजो दुश्मन अहल बेत हुजे त तुंहिंजो पीउ काॾो आयो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन कमीन खां पुछूं था तुंहिंजे भाउ खे जंहिं मारियो हो मुशरफ उनखे त रहमतुल्लाह चई रखार भई मुशरफ जे ज़माने में जो लाल मस्जिद ते हमलो थियो ॿार खे मारियो वियो उनखे चई रखार उनखे भाकुर पाए
टुको पाए भजे तो रहा ना सुभान अल्लाह इंदर इंजो मतलब हिकड़ो सबक मिलियो जो कातिल को भजे तो वाओ मादी हूंदो आहे नर न हूंदो आहे बुरको पाए भगो भाज कातिल खा इन मतलब कातिल ता है ना तुझे नजर में कातिल को फजर वारो माती हो तो डर ना हो तदी नबी फरमाता मर्द खे अल्लाह मैंने के ना वाह 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 सुभान अल्लाह नारे हैदरी ऐसा सूफी थोड़ी है सूफी बेगे पुरला सूफी पाजे पुरला थालो डाउट न उतारा वडा सूफी अथवा गलत है सूफी तो केर मुझे गलत है सूफी गोली या करबला वाला आसान होशा खरी यार वो छजा का जब वडा होया खबर है सब सुनना तब हाणे मोमन थे और का कोई इमाम सजाद जे हुकुम ते अमल कयो न त बस भले पी हुजे जे सजी दासे सजाद र सजी दासे असा मोमन आयो दुश्मन अहल बेत आयो जो यार छरी छया अच्छा बहुत थे मतलब ए फार कट जे हां बस समझा सुसी जो याओ अरे केतरा बता सुस्ती यार न तो हाथ निकले न तो बार ए फार ने मुते ना न चला जाए हवाला बनी जा मजलिस में या फिर या अली बाहर लिखना हो तो तैयार थी ने सोना जमानो अचे ही थो पियो हाणे जे बल मर्द आसे त थोड़ो इर्षा छा ना जेके काला कपड़ा है ॾिसां थो त माण्हुनि जो साह मुझे थो तूं त चुप करे पोयां जो वेठा मयो माल तवजो माल पे के असां सभिनि खे मञे सघूं था कातिलनि खे न ज़ारा जे कातिल खे न अली जे कातिल खे न हुसैन हसन जे कातिल ॻाल्हायो हसन वाला जे कातिल खे न के सैयद जे कातिल खे न के मोमन जे कातिल खे न मनीदासे बाक़ी तू जेको असांजे मज़हब में लानत न आहे त कलमो पण छॾिजे चयो थे ये वो खुतबो नेट ते ॿुधो आहे जे हज़रत यज़ीद रहमतुल्लाह अलैहि घटि में घटि एहतियात असां लानत जाइज़ कान्हे क़ुरान तो हथ खणो ज़ालिम ते बि लानत कोन ते बि लानत ॻाल्हाईंदो न वेंदा आहे न क़ौम ज़ालिम ते कूड़नि ते लानत आहे न अॼु को न करे वञो त आहे न कयो थिए घटि में कूड़नि ते लानत ज़ालिमनि ते लानत कातिलनि ते लानत कुरान ते त कूड़नि ते बि लानत ज़ालिमनि ते बि लानत ऐं तूं चए थो यज़ीद ते लानत न कयो त माना ज़ालिम जो पासो आहे न तूं त क़ुरान जे ख़िलाफ़ आहे कमी न करी क़ुरान जे ख़िलाफ़ आहे मां तोखे कीअं मञा अरे यज़ीद खे बचाइण लाइ क़ुरान तो हथ खणी में तुंहिंजे मज़हब में यज़ीद जो मज़हब कहिड़ो फ़र्क़ु हुन में न क़ुरान आहे न वही आहे न रसूल आहे चयो ई न अरे चयो ई न जे मुसलमान हुया न वॾा मोहब्बत जा पुट बि हुया न पर मैदान में लड़ता छो खाइण वारा ॿिया आहिनि खून वारा ॿिया आहिनि खाइण वारा ॿिया ऐं खान ऐं खून वारा ॿिया जे ज़बान चूसी मुस्तफ़ा जी जो बकवास थो करे जैसे मां ज़िंदा मुस्तफ़ा ज़िंदाबाद
हिकिड़ो पॉइंट ज़्यादातर तव्हां सम्झो था आयो तव्हां सां बसि मुश्किल आहे उहो ॾाढी तकलीफ़ करे करे ऐं उहो हाणे अची वियो हसरे लहदस थो हे पढ़ो इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग कई इमाम सां जंग कई वई जंग करण वारा ॿिया जंग जंहिंसां थी उहे ॿिया पर मैदान ते मौला अची फतह कीअं कई बाक़ी जो सभु विया सवाल आहे दिक़त कयो करबला में जवान मारिया न बुजुर्ग हैमा चादरूं पोइ फतह कीअं अरे ॻाल्हि आहे कलंदर जो वास्ते बाबा ज़ाहिर फतह न आहे नी पर फतह छा चइबो फतह जेको आहे त नज़रियो बाक़ी रहे मर्द बाक़ी रहे न नज़रिए ते जवान क़ुर्बान थींदा आहिनि शिकस्त उहो थो खाए जो नज़रियो मरी वञे केतिरा सुस्त आहियो सम्झो था अपनी ॻाल्हि खे पर दिक़त था कयो साईं ॻाल्हाए थो पहिरियों जेको ॾुखियो हो पर हर कंहिंजे हाल में न हो ज़ाहिरी शिकस्त आहे फतह कॾहिं थी यानी शाम जे दरबार में बेवक्ती आज़ान आई अशहदु अन्न मुहम्मद रसूल जी त पोइ भला सजा जो मुअज़्ज़िन भी यज़ीद तो जो नानो मुंहिंजो ॻाल्हायो यार अगरि तो कयो मुंहिंजो त कूड़ थो ॻाल्हाए अगरि मुंहिंजो त माण्हू मरे न जवान मरे न इहो मसइलो ई न आहे ज़िंदाबाद में नबी आहे आज़ान ज़िंदा आहे त मुंहिंजो मोहम्मद ज़िंदा आहे मुंहिंजो दीन अरे मरी वे तूं ऐं तुंहिंजो ख़ानदान सुभान अल्लाह फतह कई ऐं जेके ठिप सम्झ में नथो अचे अञा आसान कया तख़्त ते वेठल ताक़तवर या ज़मीन ते वेठल नथी वणे ॻाल्हि मां छॾियां मंबर खे बात मोटे में करो बसि ॻाल्हाए थो हा या न कयो बसि छा थो ॻाल्हाए अरे ज़मीन ते वियल वारो फाते या तख़्त ते वियल वारो अॼु सम्झाए सॼी मजलिस ॿुधी अथई पर सम्झ कुझु बि न थिए मां त रम्ज़ कई आहे कुझु वठो त सही न बेकार तकलीफ़ थी ॾाढी अरे तख़्त ते वेठो पोइ ताक़त वारा ज़मीन ते तख़्त वारो हीअं त ॾिसनि नज़र भोगाओ ॻाल्हाए छो था ज़ाहिरी तख़्त अरे जेको तख़्त ते वेठो उहो ताक़त वारो या ज़मीन ते वेठा हाणे ज़ाहिरी ते फातिहा ज़ैनब न आहे पर जंहिं महिल यज़ीद थकिजी पियो त सजाद मां तव्हांखे आज़ादु थो कयां ॿी मां बुआ खां पुछी ॾियां अम्मा यज़ीद तो मां तव्हांखे आज़ादु थो कयां कि वञ चएसि न थींदासीं शर्त क़बूल कर सजाद कुछ मां को शर्त चेहरे तो इशारा में जाओ सर कदस मातम कदस मजलिस कदस ये शर्त जो कबूल करा तो वो फातिहा जो कबूल करे कहला यार तो कराए अन्य समझ में आई तो
फर्श ते वेहण वारी एडी फाका है जो तख्त ते वेहण वारे के मजबूर कई कमीना जेके तो बंद कयो मां शुरू थी का या हुसैन तारीख पर दोहराए जब जानी हर को पाजे पीढ़ी औसाफ ते विंदो आ एक ने का के परेशान है सभी बंद कर ना भली कर तू हण वो बंद करदा तारीख लिखियो हो त के बंद कई हे वडे जा पुत्र है चौरन जा पुत्र चोर जुआर जा पुत्र जुआरी कातल जा पुत्र कातल जे पानी बंद कयो असा के लिखण की जरूरत है पानी पधराते सबील न हणो छो मजबूर है ये मजबूर है असा चौदा हासे त तहां जे तरफों कत्ल थियो पर कदन शीर मारियो गलायो कदन शीर मारियो खाते में न मरीदा ना और रहमतुल्लाह अलैहि ते छत पे चेत मां यजीद के पास है हाने खबर पे जो कि यजीद के बच्चा वो यजीद के पास हुआ ना इहो ही तो मातम रोके तो इहो ही तो रास्ता रोके तो इहो तो मजलिस रोके तो ना ये जो मतलब है तो या हुसैन करा असा असा कातिल हो जाओ तो असा पंज ते लानत के सब मतलब तो कुछ हो दे असा पंज ते लानत तू तो हुसैन के पास थी ना पर चौथा का के सजा है दादा शिया के सजा है कत्ल की सच्चो बता को चोर जो कुट जे त साध पुछती तो या ना तो तू आसा की सजा में छो न रो अरे अल्लाह तो सा के सजा नहीं है तू हुसैन के पास तो खुश थी ना वो धोता या क्या पोछो तो जरा एक तो रो ना ये मतलब रोना सा मसलो हल न थो थे मसलो खराब थो थे भाई चौक ते को माण्हू रनिंग करे घंटा कर दे हाय घोड़ा करे हर वो माण्हू जो जेको जेवा ठाया अब खैर तो सही शेर माण्हू मारियो भा पुत्र अच्छा के मारियो ये फलाना पुत्र के जो फलाना खानदान ये फलाना अच्छा ये फलाना लेके आयो के ये फलाना साकार के जो ये फलाना ये जो ये तो रनिंग न करे तो इतना सवाल करना आने समझ में आई तो मस्जिद ते बाबा देनी तेरी आजाद देना तेरी दुकान ते ना तेरी व्यापार करना कासाई भी मोमन गोश वठंदा बहुत सी भी मोमन शादी बतराए था कल है जमींदार भी बकरा सब संगीत मोमन अनोठन था इते शियोर रखो जी कातल हेरो या हुसैन थियो हेरो फतकण शुरू कई इन मतलब बाद या हुसैन थी तो हुसैन मारियो सवाल के मारियो के यजीद मारियो केर के फलाणे जो पुत्र शुरू थो दे फलाणे जो पुत्र जके ठायो से फलाणे साकार के जो फलाणे लिकाए के तो फलाणे हाने खबर पई मातम ना है कातल के जाहिर को करे हे पिया तेरे के दुनिया की कोशिश है तो मातम फंसे हाँ पर असा जो कहा था असा रहो न रहे और हो पर या हुसैन रहे असा माउंट पे खड़ी हुआ हाँ सही खीर में थने में या हुसैन खबर है हाल इलाही खबर है और हालात तो इलाही मुतासर थी आओ होशियार सिर तेरी ते खड़ा पुत्र शायद याद खाना सा कम न थी दी सर जड़ सा कम थी
असी सो जो को लानत को रोके तो ना वो फिर कलम पढ़ छे पढ़ो कलम ला इलाहा ना तेरो न छान अल्लाह न कूड़ो अल्लाह न कूड़ो निजाम न कूड़ो रसूल न कूड़ो नबी न कूड़ो खलीफो न गालायो अल्लाह के मुकाबले में जेका शया वो न इल्लल्लाह सवाए खुदा के निजाम जे ना पहले तो बोलो ना वो मोहब्बत ना वो है कि तो जे मोहब्बत क्या वो कबर और था तो अद मुसलमान ना अल्लाह के नबागा जैसे कबर और करते हैं तो जो कलमो कबूल ही ना है itu na lagu pelendia pehले सुना बेटा ये कुछ लोग बहुत चढ़े हैं हाँ तो ये पांडे भी अच्छा itu lah lagu तो नहीं जाए भाई पप्पू जाए जाया पप्पू जाए पुरा itu lah lagu तपाकर खाई दो ना बुरी ना बेहुदा पर इस्त ये जमीन अल्लाह दुनिया सायन के हक मार में मालिकानी हुआ ना यही सब जाना का गाली बुझता भाई हक मार अल्लाह को ना छाट नहीं पानी जमीन में ना वो के जो हक मार सियान जो ना वो मालिक क्या के बेबी अल्लाह दुनिया जमीन पान ज़हरा के हक मार में हां अल्लाह अला बे जायज ना है जो हक मार खुसे से जॾहिं हक़ मार वारो ॼण वारो नथो खसे सघे त तूं केरु आहे सच ॿुधाए त ही जाइ साईं मसलन वॾे जी आहे त उनजी रज़ा खां बग़ैर नमाज़ जाइज़ आहे ॻाल्हाइनि पढ़ंदा उहो न ॻाल्हायो मसीद ठाहिण मदरसो घुमणु सुम्हणु तो बेहया जाए ज़हरा जी लगे हुसैन जो मातम ना फिर पुछो थी ज़हरा को तो मसीह ठाया है ठाया मदरसो कब्ज़ बदर वो कब्ज़े वाले खे इबादत कबूल है हाणे समझ अचे थी ना जो कब्ज़े करे नमाज पढ़ंदो आहे उनखे फ़रिश्ता ठोसा हणंदा आहिनि छा करे न को पांजे दी नमाज के थी न को पढ़ाएंगे के बाबा हे नमाज के आखिर में ठका ठोसो तो बूथ है ठका ठोसो ही अली वाला ज़हरा का मुरीद बे के धोखो है ना किधर भाई मान ज़हरा जी जाके बगैर ज़हरा जी मर्जी से था अरे छो ना गुजरो तो जो हुसैन तो ज़हन में अचे नमाज भी भजे अच्छा अजीब नमाज या सजदे में आ मथो सवार हुसैन 72 दफा ज़हन में हुसैन ॻाल्हाए बड़ा पर सुभान अल्लाह सच ॿुधाए अगर सैयदुल अंबिया सजदे में आ ॾिसो ॿुधे और सजदों में सवार थे मौला हुसैन ज़हन में आयो ना हाँ अच्छा तो जरूरत पढ़ जैसा अल्लाह है इते नुक्तो आज क़ुरान ज़हन में ना है वठो जा आयो तो ला दुख दुख
महबूब खे बे महबूब खे तकलीफ़ दे बे जे करे अरे समझो तो पाण ही ॻाल्हायो आहे हा कहिड़ो महबूब आहे मोए पाजो महबूब खे तकलीफ़ दे बे जे करे हाणे ऐं महबूब वणे एॾो थो चएसि या अय्युहल मुज़म्मिल क़ुम लैला इल्ला क़लीला सोना मूंखे वणे ॾाढो थो एॾी टिकी नमाज़ न पर मूंखे नथी वणे समझो था न या अय्युहल मुज़म्मिल क़ुम लैला इल्ला क़लीला मुंहिंजा सोना एॾी टिकी नमाज़ न पर तोखे वरम अचनि था मुंहिंजे इश्क में बर्दाश्त न आहे चएसि थो न वरी अॼु थो चए पंहिंजे बबू खे पियो पढ़ ॿियो पढ़ इश्क तब्दील क्यों थी सके तो ना इश्क तब्दील थी वही पहले होना था हाणे था इन्हीं करे तो मक़ादिर आया बेवफा आशिक़ आया मां सब मोहम्मद ला ठाया न वधिक ठाई तो ठाए सगा तो ठाई तो न वो अल्लाह से इन हबीब के तकलीफ दे तो हिन जे करे हाणे मेरी हदीस खुद में पढ़ी ॿुधो पर मैं तो मन अहब हुसैना फ़क़द अहबनी नबी फरमाए त मूंसां जेको प्यार करे उनजी शर्त ई आहे त फिर हुसैन सां प्यार करे छा सरकार फरमाईंदा जेको मूंसां प्यार करणु चाहे थो कैसा प्यार करे फिर हुसैन साहब और हो भी आशिक़ है ना शर्त हो ना सब यार शर्त हो ना सब यार अगर मूसा प्यार करना चाहे था तो मुझे हुसैन यानी अल्लाह की मोहब्बत बगैर हुसैन कबूल नहीं तो मुल्ले की मोहब्बत बगैर हुसैन जो कबूल किया है अरे जैसे हुसैन हुसैन न करे या रसूल कम नहीं गई रहमत एड़ी अंधी न जो हर के दे दे सच बताइए कि जो पीर रहमत है ना जो कहने को को भी न समझे ना अब बोले में को पाए अरे पीर रहमत है ना अरे कदे गलत पड़े अगर गलत पे तो रहमत अगर गंदत पे तो रहमत हाने समझा शक्ल साकी दे वो शिकल से हुसैन दे तो रहमतुल्लाह यजीद को लानतुल्लाह बस इलाही कुछ छोकरी है एकड़ो सवाल ओ कमीना तू तो रहमतुल्लाह चवे अगर तो जो है भाव मारे हो तो मुशरफ रथ हो पड़े अगर तुझे भेण की चादर लाया तेरे धियन को टमाटो हणिया त को तो रहमतुल्लाह अलैहि चवे सा हया कर तो पाजे भेण जो एडो एतराम आ पाजे धिय जो एतरो एतराम आ पाजे भा जो एडो एतराम आ ऐं जे जो अब्बास जड़ो भाव लहे थो देखा लगा समझ ही ना बच्चों बुलाया ट्रे चला चली जीन अब्बास आयो जमीन ते यो अब्बास जमीन ते आयो ज़ैनब की चादर जमीन ते आई ये गैरतमंद बैठा वनी रवायत पढ़ो जल जवान लहंदा ना तभी भी नालो खणंदो वाह अकबरा वाह कासिमा वाह औना मोहम्मदा हुसैन वाला लथा जो वाह हुसैन ॾिसो बुॾे जॾहिं अब्बास वज़ीर छॾी न तभी भी नालो नथी खणे ये बुरकन में हथ विझंदो वाह हिजाबा अब्बास तू न लथो आ असांजी चादर लथी आ जज़ा बस अगरि दारो जॾहिं ज़ीन अब्बास
आयो ज़मीन ते सॼी कुर्सी हुसैन आयो अब्बास ते मौला फरमाया अब्बास का वसीयत करे या अब्बास अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला सभु जा जनाज़ा ख़ैम खणी आओ मुंहिंजो जनाज़ा ख़ैम न खणी मौला फरमाया भेण इंतज़ार में धीअ इंतज़ार में बच्चा इंतज़ार में ज़ैनब इंतज़ार में सभु जनाज़ा खणी आ तुंहिंजो छो न इन अस्तई मिली इबरत का सकीना मुंहिंजा मौला मूंखे हया थो अचे मां शकीना खे मुंहुं कहिड़ो ॾेखारियां बसि नज़र अला ॼाण ॾिसो मुंहिंजो आख़िर में पढ़ां थो मुंहिंजो जनाज़ो ख़ैम में न खणी मां वाइदो करे आयुसि त पाणी खणी ईंदुसि मां असगर न बचायो आहे मूंखे हया थो अचे हमीद चवे थो बीबी सैयद लुट जी अब्बास जी लाश ते सिर कोन्हे सॻी धीअ आई लाश में हरकत न आई ज़ैनब कुलसूम आई लाश में हरकत न आई सज्जाद बाकर आया लाश में हरकत न आई हमीद चए मां ॾिठो कि 4 साल जी न्याणी आहे जेके सकीना चवनि थियूं इहे वेझो थी अचे इहे लाश में हरकत थी वेझो थी इहे लाश में हरकत थींदी त इहे बीबी हथ लाथो लाश पलटो खाए मुंहुं ज़मीन करे बीबी मुंहिंजे वेझो न मूंखे हया थो अचे मां तोखे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां वाह अब्बास वाह हया वाह गैरत जो मां शहादत खां बाद भी एतिरो हया जो सकीना साम्हूं पार्टी सजाद और अब्बास ये फिरी ज़मीन मुंहुं करे बीबी मुंहिंजो वेझो न मां तोखे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां मां तोसां वाइदो पूरो न करे सघुसि अला लानतुल्लाह